मूरी मिठे ऐं तिखे ज़ाइके जे करे ॿियनि सब्जियुनि खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। केतिराई माण्हू मूरीअ जो खटाण सब्ज़ी तोड़े सलाद में इस्तेमालु कंदा आहिनि, पर मूरी खाइण जो वक़्तु बि इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे। वॾड़नि जो चवणु आहे त सुबुह जो मतिलबु नेराने हिकु मूरी 100 रुपयनि में मिले तॾहिं बि खाइणु घुरिजे। मंझंदि जे वक़्तु 50 रुपयनि में मिले त पोइ खाइणु घुरिजे, जॾहिं त राति जे वक़्तु मुफ़्त में मिले तॾहिं बि न खाइणु घुरिजे। मूरीअ जा मुख़्तलिफ़ इस्तेमाल ऐं फ़ाइदा हूंदा आहिनि, पर छा तव्हांखे ख़बर आहे त मूरीअ जे पननि जा बि सिहत लाइ फ़ाइदा हुजनि था? जन बाबति अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। मूरीअ जा पन सिहत लाइ सोन मुल्हा चया वञनि था। उन्हनि में विटामिन के, विटामिन सी, आयरन, मैग्नीशियम, फोलेट ऐं कैल्शियम जो झझो मिक़दार हूंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि खे सियारे जी मौसम जा सुपर हीरो चई सघिजे थो। जेकॾहिं अव्हां बि मूरीअ जा पन खाइण बदिरां उछलाए छॾींदा आहियो त इहा ग़लती न कयो, छो त इन्हनि में केतिराई फ़ाइदा आहिनि। फाइबर हुजण करे मूरीअ जा पन हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इन्हनि पननि जो इस्तेमालु कब्ज़ी ऐं बदहज़मीअ खां बचाइण जो तमामु बहितरीन ज़रियो बणिबो आहे। मूरीअ जे पननि में आयरन ऐं विटामिन्स जो पिणु झझो मिक़दार हूंदो आहे। इहो ई सबबु आहे त उहे मुदाफ़ियती क़ुवत लाइ पिणु क़ीमती सम्झिया वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स खां बचण ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ रहण लाइ सियारे जी मौसम में मूरीअ जे पननि जो इस्तेमालु काराइतो साबित थींदो आहे। मूरीअ जा पन रत में मौजूदु मिठाण खे कंट्रोल करण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। इन्हनि पननि जो इस्तेमालु शुगर जे मरीज़नि लाइ ॿियनि सब्जियुनि ऐं खाधनि जी भेट में ॿीणनि फ़ाइदनि वारो हूंदो आहे। आयरन जे खज़ाननि जे करे मूरीअ जा पन रत जी खोट ख़तमु करण लाइ पिणु बहितरीन साबित थियनि था। जिस्म में हेमोग्लोबिन जी सित वधाइण लाइ मूरीअ जे पननि जो इस्तेमालु ज़रूरु करणु घुरिजे। मूरीअ जे पननि जी पलीअ ऐं साग जीअं अलॻि भाॼी ठाहिण समेत उन्हनि खे मुख़्तलिफ़ भाॼियुनि में गॾाए बि इस्तेमालु करे सघिजे थो।